नौशर अफरोज़ मां वाक़िआ अपडेट कंदालू। रिपोर्ट करे रहियो आहे रिज़वान अली जुमाणी। मोरो पुलिस वॾी कामयाब कार्रवाई। पंहिंजे ज़ाल खे कुहाड़ी जा वार करे बेदर्दी सां क़त्ल कंदड़ जवाबदार मुड़ुस गिरफ़्तार करे वरितो। एसएसपी नौशर अफरोज़ मीर रोहिल ख़ान खोसो जी ख़ासि हिदायतुनि ते मोरो थाणे जी पुलिस तेज़ कार्रवाई कंदे हिकु ॾींहुं अॻु थियल औरत जे क़त्ल जे केस में मुलविस मुड़ुस खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील मूजिबि मोरो शहर जे इलाइक़े गचेरो रोड ते रहंदड़ गुलाम शबीर वलद फैज़ मोहम्मद चनो पंहिंजे 45 वरियनि जी घरवारी गुलाम परवीन खे घर में कुहाड़ी जा वार करे क़त्ल कयो ऐं वारदात बाद फ़रार थी वियो हो। वाक़ियो इलाइक़े में ॾुख ऐं हैरत जो बाइस बणियो। पुलिस मुताबिक़ वाक़िए बाद फौरी तौर जांच शुरू कई वई। मुख़फ़ी इतला ते छापो हणी जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जवाबदार खां वधीक पुछा गुछा कई पई वञे ऐं पुलिस मूजिबि क़त्ल जा सबब बि जल्द साम्हूं आणींदासीं। हुन मक़तूला जी लाश जो पोस्टमार्टम तालका अस्पताल मोरो में कयो वियो हो, जिते संदसि वारसनि ऐं इलाइक़े माण्हुनि वॾे तादाद में पहुची इंसाफ़ जो मुतालबो कयो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ख़िलाफ़ क़त्ल जो मुक़दमो दाख़िल कयो वियो आहे ऐं ख़ासि अदालत में पेश कयो वेंदो। एसएसपी नौशर अफरोज़ चयो आहे त शहर ऐं ज़िले में औरतुनि ख़िलाफ़ ॾोहारी अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो ऐं केस खे क़ानूनी अंजाम ताईं पहुचायो वेंदो।